यार हे छा हुयो? चंद्रा मां के कहिड़ी ख़बर, हवा वारी कार आयो ऐं तूफान वारी कार गायब थी वियो। जिन बाबा ही ॾिसो, मां तव्हांजे लाइ केतिरी सॼी रक़म आंदी आ। बच्चा, तू मुझे पुराने दौर जी बुक खत्म करे छड़िया। वयो काॾे कोने, हिन वण में गुम थी वियो थी। हाँ, वण में गुम थी वियो? कीअं गुम थी वियो आहे? हल ॾिसूं। हल त हलो ॾिसूं। हाँ, हिते गुम थी वियो। इंसान हुयो जिन हुयो? जेको हुयो इंसान हुयो या जिन हुयो, पंहिंजा सारा पैसा खणी वियो, पाण रुली न वियासीं। जिन बाबा, मां त तव्हांजी हाणे बुख मिटाए छॾी आ, हाणे त मूंखे आज़ादी ॾियो न। ना बच्चा, हे बुख 50,000 साल पुरानी मुंहिंजी बुख आ। तोसां हिन मां केॾा कम वठणा आहिनि, तोखे जल्दी आज़ाद न कंदुमि। राम क्यों जिन बाबा? ना पंहिंजी महिनत सॼी ज़ाया वई न, पंहिंजा पैसा तो आया न। अच, ही पर्ची के सटे वियो आहे? इहो हमरा सटे हूंदो, ॿियो केरु सटे हूंदो? भाऊ, मां बे अव्हां वांगुरु हिकु इंसान आहियां। हिकु जिन मूंखे पुराणी हवेली में कैद कई वेठो आहे, जंहिंजी बुख सिर्फ़ ऐं सिर्फ़ पैसो आहे। तंहिं करे मां अव्हां जा पैसा खणी वियो आहियां। मां वॾी मुश्किल में आहियां, अव्हां प्लीज़ मुंहिंजी मदद कयो। अच्छा, सॼो इहो चक्कर आहे। हिनजी हेतिरी मजाल, जिन थी इंसान खे कैद करे। पाण ॿिन्हिनि खे हमरा जी मदद करणु खपे। जिन बाबा, मूं ते रहम कयो, हाणे त मूंखे आज़ादी ॾियो। तव्हां वटि केतिरी दौलत आहे ऐं तव्हां वटि केतिरी ताक़त आहे? ना बच्चा, हिकु चक्कर मूंखे फ़कीर चयो 50 साल पहिरें त हिन हवेली को ॿाहिरि न निकिरजां, न त तोसां वॾो बुरो हशर थींदो। जिन बाबा, मूं ग़रीब जीविका ज़िंदगी आहे, मां कैद खाने में बंद आहियां। हिनजी मदद पाण कीअं करे सघंदा आहियूं? पाण वटि आहे छा? हिकु मिंट मूंखे सोचण ॾे। हाँ, मूंखे 13 नंबर तरीक़ो यादि अची वियो आहे। तोखे आज़ादी न मिलंदी। हिकु चक्कर चई छॾियो असां, तंग न कर घड़ी घड़ी, न त तोखे मां ईअं न त पंहिंजो खाधो करे छॾां। राम साईं, राम राम। जिन बाबा, ही ॾिसो, तव्हांजे लाइ मां ॿिया पैसा खणी आयो आहियां। बचड़ा, तो जो कम ॾिसी मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे। लॻे थो त जिन बाबा बेहोश थी वियो आहे। मोगा निकिरण वारी कार, रस्तो खुली वियो आहे। निकिर, पेर ड्राए। लॻे थो हाणे मां आज़ाद थी चुको आहियां। तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां ॿिन्हिनि मुंहिंजी मदद करे मूंखे आज़ादी ॾियाई आहे। महिरबानी जी कोई ॻाल्हि न आहे। असां वेठा इंसान जी ख़िदमत लाइ आहियूं। अञा बि थोरो मसलो आहे। जेकॾहिं उनखे ख़बर लॻी वई ऐं उन मूंखे ॾिसी वरितो ऐं मूंखे कैद करे वरितई, पोइ त मां दुबारा कैद में अची वेंदुसि। आज़ाद त न थी सघियुसि न मां। वरी तोखे कैद कंदो? मां अची वेठो आहियां, टेंशन न वठ। मां हाणे जो बिलो करां थो। आदमज़ाद, आदमज़ाद, लॻे थो त ही भॼी वियो, मां सां धोखो करे वियो। हाणे हिनखे पकड़ण लाइ मूंखे हिन हवेली मां ॿाहिरि निकिरणो पवंदो। काॾे वेंदो इहो ठोड़ो? वरी मां हिनखे पकड़े वठंदुमि। काॾे वियो आदमज़ाद?
मूंखे कैद कंदो चवंदो त मां जिन आहियां हाणे जिन जी हुकूमत वई मोगे जी मार खबर ना चार हाणे न्यूज़ था मार